हाणे सिंध ॾांहुं जेको सफ़र शुरू कयो आहे, मां साना जे समूरनि दोस्तनि खे जेको मुबारकबाद कयां थो। ॿियो इहो त सिंधी अदबी संगत डॉक्टर फहमीदा हुसैन वेठी आहे, मां सां तो ॿोलीअ जी तमामु वॾी हिकिड़ी पारखू ऐं माहिर आहे मैडम महताब वेठी आहे। सिंधी अदबी संगत पंहिंजो अधु सदीअ जो जेको किरदारु आहे उहो इल्म अदब ॿोलीअ जे लाइ वो अदा कंदी आई आहे। ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ माण्हू अचनि था ऐं उन में कॾहिं झोल थियनि था, पर हिकिड़ो रज़ाकाराना तौर ते कंहिं बि तंज़ीम खे हलाइणु केॾो वॾो ॾुखियो सफ़र आहे, उहो तव्हां बि सम्झो था। पर असां गुज़िरियल 2006 खां जॾहिं मां मर्कज़ी जॉइंट सेक्रेटरी हुयुसि ऐं 2010 खां हाणे मां वरी ॿियो भेरो टियों भेरो सिंधी अदबी संगत जो सेक्रेटरी जनरल चूंडियो आहियां, त असां ख़ासि करे ॿिनि शयुनि खे फोकस कयोसीं। हिकिड़ो त पंहिंजी ॿोलीअ खे जेके जाइज़ हक़ आहिनि उहे मिलणु खपंदा आहिनि ऐं सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियण जे सिलसिले में डॉक्टर फहमीदा हुसैन जॾहिं लैंग्वेज अथॉरिटी जी चेयरमैन हुई त साईं इब्राहिम जोए जे सरबराहीअ में हिकिड़ो मुख़्तलिफ़ ड्राफ्ट ठहिया, मुख़्तलिफ़ मीटिंग्स बि थियूं, असां उहा जिदोजहद कई। पर सिंधी अदबी संगत 2008 खां पोइ मुसलसिल 1 फेबरवरी खां 21 फेबरवरी ताईं सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जागरता मुंहुं हलाईंदी आहे। ऐं जागर वेठल ऐं साम्हूं वेठल सबूरनि सॼणनि खे भेनरुनि खे जीए सिंधी ॿोली। मुशाइरे खां माहौल हटी ॿिए पासे जो ऐं मां सम्झां पियो त वक़्तु तमामु दहशतगर्दी आहे, फताखोरी आहे, अॼु सुठा रखो कुझु आहे, तव्हां सर्वाइव कीअं था कयो? तव्हांखे थ्रेट कोन था अचनि पिया एतिरो पैसा ॾियो, एतिरो हीअं कयो, तव्हां हाउ डू सर्वाइव? आई जस्ट वंडर इहो क्वेश्चन तव्हां ॾिसो ख़तरात त आहिनि ऐं सभिनी लाइ आहिनि, पर ईअं थ्रेट्स मुंहिंजे ख़्याल ईंदा बि हूंदा, पर तव्हांखे ईंदा हूंदा ख़बरुनि वारनि खे न, पर हूअं हक़ीक़त में तव्हां बिल्कुलु सही था चयो त असां सभिनी लाइ, जीअं सिर्फ़ु इहो न त ख़बरुनि वारे लाइ, जीअं असां चऊं न जेॾीमहिल त तरक़ी जी राह ते था अचो त उहे बि इन बहाने में अड़िजी था वञनि, असांखे बि ख़तरो हूंदो आहे, पर हलूं पिया ऐं मूं चयो त फाइट करणी आहे त कबी।